अस्सलाम वालेकुम आवाज़गार भाइरो अज अवां जे लाइ हिकिड़ी सुठी वीडियो पियो भरियां। असल में आऊं आयुसि पे कंहिं ॿ ॾींहं तां विज़िट तां त रस्ते में मूंखे हिकिड़ी अनमोल शइ नज़र आई जेका ज़मीनदार त वेस्ट करे छॾींदा आहिनि, ज़ाया करे छॾींदा आहिनि, पर लिटरेचर जे मुताबिक़ उहा अनमोल शइ आहे। ऐं उहा अनमोल शइ छा आहे उहो तव्हांखे आउं ॿुधायां थो। हीअ आहे उहा अनमोल शइ जेका तव्हांखे ॾेखारणी हुई। ऐं उहो ई वरी साॻियो टॉपिक अची वियो हलियो केले जी बाक़ियात ते। थोरो थी सघे थो मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे क्लियर न ईंदो हुजे, छो त रोड जे पासे में हिन केले जी बाक़ियात खे डंप कयो वियो, डंप करे हिनखे साड़ियो वियो आहे। अच्छा, साड़ण खां पोइ बि तव्हांखे ॿुधायां हिन जी क्वालिटी जेका आहे न अञा बि भली आहे। उहो कीअं भली आहे त हीअ छार थी वई आहे, छार थी रख थी वई आहे। रख तव्हांखे ख़बर आहे त तमामु भलो सोर्स आहे पोटाश जो, जेका छार आहे उहा तमामु भलो सोर्स आहे कार्बन जो। कार्बन छा थी करे, कार्बन ज़मीन में जेके माइक्रोब्स आहिनि, जेके नंढा जीव आहिनि, उन्हनि जो खाधो आहे। जेकॾहिं पाण ही डायरेक्ट ज़मीन में ॾियूं था त माइक्रोब्स जेके आहिनि, नंढा जीव आहिनि, उहो हिन खे खाईंदा, पंहिंजे ज़मीन में हुनखे कंज़्यूम कंदा ऐं पंहिंजी ज़मीन जी फर्टिलिटी वधंदी। ॿियो पोटाश आहे, पोटाश ज़मीन में मिलंदो ॿूटनि खे, ज़मीन मां ॿूटनि खे मिलंदो हिन में जेको पोटाश आहे। पर जिते पॉज़िटिव हिन जा असरात आहिनि उते हिन जा नेगेटिव असरात बि आहिनि। हाणे नेगेटिव असरात कहिड़ा आहिनि? उहे नेगेटिव असरात हिन जा इहे आहिनि त हिकिड़ो वॾो असरु जेको आहे, हिकिड़ो वॾो असरु जेको नेगेटिव असरु उहो इहो आहे त हिन जी जेका pH आहे उहा तमामु हाई आहे, वधीक आहे, यानी खारपद हिन जी 10 खां वधीक आहे। जेकॾहिं डायरेक्ट ज़मीन में पाण ॾियूं था त ज़मीन में हीअ पई त हूंदी, पर ॿूटे खे दस्तियाबी जी शिकल में न को पोटाश ईंदी, न को वरी कार्बन एतिरो कमु करे सघंदी, पर ज़मीन जी pH खे मथे कंदी। जेकॾहिं बाक़ाइदा हिन खे प्रोसेस करे कंपोस्ट करे हलाइजे त आउं सम्झां थो त हीअ पंहिंजी ज़मीनुनि जे लाइ हिकिड़ी वॾी कीमयाई शइ आहे। अबा कहिड़ो हाल आहे छोकिरा? केरु मुड़ुसई? नालो छा अथई? हाणे आउं थोरो वीडियो पियो भरियां, ठीकु आहे? हीअ कंहिंजो आहे केले जो जेको हीअ रखिया आहिनि रख? अच्छा अच्छा। हाणे हीअ ज़मीन जेका आहे हिन में हीअ तव्हां घणे वक़्त खां वठी ॾिसो पिया हीअ रख अचे पई? तक़रीबन असांजे हूंदे सूंदे तक़रीबन 20-25 साल थी। पोइ हिन में का पोख कोन था कनि? हा, आबादगार भाइरो ही आहे उहो टुकड़ो जिते केले जी बाक़ियात खे गॾु करे हुनखे ॿाहिरि ॾिनी वई आहे। जंहिं मां कोशिशि कयूं था त तव्हांखे ॿुधायूं, तव्हांखे गाइड कयूं, तव्हांजी रहनुमाई कयूं त कीअं असां हिन मां बि सुठो भाण ठाहे सघूं था, ज़मीन खे ज़रखेज़ करे सघूं था। वधीक तव्हांजो पंहिंजो हसन शाह राशिदी, सीनियर साइंटिस्ट, एग्रीकल्चर रिसर्च सिंध, टंडोजाम।